अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व ला शबीह लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व शफीअना व हबीबना व शाफिअना व नाफिअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मन जाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अब्नाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरआनिल हकीम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे
हीअं को न पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया त ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफ़त दुजा बिजमालिही। औसाफ़ उनजे जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़बान। मालिक जंहिंजो मदह खां हसनत जमी ख़िसालिही। इदरीस जी सभ खे सदा आबा अदब ही इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वालिही। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां पढ़ायो, सभई मिली पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों, मोहब्बत वारा भाइरो, ही दीनी रूहानी नूरानी जलसो जंहिंमें अल्लाह ताला मूंखे अवां सभिनी खे शामिल थियण जी नेमत नसीब फरमाई आहे। क़ुरान करीम जे छहनि हाफ़िज़नि सगोरनि जे दस्तार फज़ीलत जे सिलसिले में मुनक़िद कयो वियो आहे ऐं हज़रत मौलाना अब्दुल वहाब साहब जन खे अल्लाह ताला हिम्मत ॾिनी, तौफ़ीक़ ॾिनी, ताक़त ॾिनी, करम नवाज़ी कई उन जे मथां। जंहिं इन सुहिणे जलसे जो इंतज़ाम कंदे हिन में जीलानी सैयदनि सुहिणनि खे बि शरीक थियण जे लाइ अर्ज़ु कयो ऐं असां नक्शबंदी सिलसिले जे अॻुवान हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी रज़ी अल्लाह ताला जे औलाद मां हिकु अज़ीम शख़्सियत ख़्वाजा मोहम्मद अयूब जान दामत बरकात मलालिय जन खे बि दावत ॾिनी। जॾहिं मूंखे मौली साहिब जन ॿुधायो त साईं मोहम्मद अयूब जान खे बि दावत ॾिनी आहे त मूंखे चयो त इंशा अल्लाह यकीनन साईं जन तशरीफ़ फरमा थींदा। छो त साईं इन मुआमिले में ॾाढी हिम्मत था रखनि, वॾी महिनत कनि था। पूरे थर जे इलाइक़े खे केतिरा मदरसा क़ाइमु करे अल्लाह ई अल्लाह जे हबीब जे इश्क जी दावत पिया ॾियनि। क़िबला सैयद साईं अब्दुल कादिर शाह, साईं इरशाद अमन शाह, साईं मुमताज़ शाह साहब ही बाबा जे पाड़े जा आहिनि, मगर अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमायत जा वॾा किला आहिनि, वॾा सुन्नत जमायत जा दाई आहिनि। अवां हज़रत क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी मदज़िल आली जन जो ख़िताब जवाब ॿुधो। अञा साईं मोहम्मद अयूब जान जो ख़िताब ऐं दर्दमंदाना दुआ बि थींदी, पर जॾहिं त निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे ऐं मां उन आइन टेम ते अवां जे साम्हूं आयो आहियां त मां पंहिंजे बयान खे महदूद रखंदे अवां खे अर्ज़ु कंदुसि त निमाज़ पढ़ंदासीं, पोइ साईं जन जा ख़िताब दुआऊं सभु तव्हां सां शामिल रहंदा। जीअं अवां मुहबत जो सबूत ॾेई वेठा आहियो, घणी देरि खां वेठा आहियो, हींअर बि उन पंहिंजे मुहबत ऐं अक़ीदत जो सबूत ॾींदे खुले मुंह हिजाब न, थधाई सुस्ती न, वॾे आवाज़ सां मूंसां मिली जुली मुंहिंजे मदीने जे घोट ते दुरूद पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पाण पढ़ो, ॿुधा त केतिरो पढ़ो था, वॾे आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
मुआ जे साम्हूं क़ुरान करीम मां ब आयतूं नढियूं तिलावत कयूं आहिनि। सभई चो सुभान अल्लाह। हींअर इलेक्शन जो दौर आहे, माण्हू नारा पिया हणनि जो आसमान पियो वॼे, तव्हां में अलाह थधाई छो आहे। मदीने जे घोट जो शान या सलात वहा बि तव्हां आस्ते जे पढ़ो, नारो बि आस्ते हणायो, तस्बीह बि आस्ते पढ़ायो। ईअं न कयो, वॾे आवाज़ सां खुली चओ सुभान अल्लाह। हा, घटि में घटि टेप भरिजे, को कैसेट ॿुधे सम्झे त सही त जमायत हुई न त ईअं चवंदा त मौलवी साहब जन शायदि कंहिं कब्रस्तान में तकरीरूं कयूं, आवाज़ ई कोन पिया आयो, जवाब ई कोन पिया आयो। अल्लाह ताला जा बानो, मूं जेके आयतूं बि पढ़ियूं आहिनि उन्हनि में पहिरीं आयत जी इब्तिदा अल्लाह ताला हर्फ़े निदा सां कई आहे। निदा चइबो आहे सॾण खे, अरबी में जन हर्फ़नि सां सॾु कयो वेंदो आहे। उन्हनि में याब आहे, हमज़ोब आहे ऐं अयाब आहे, हयाब आहे, एब आहे। ई हर्फ़ निदा जा आहिनि, मगर या हर्फ़ निदा अहिड़ो आहे जेको वेझे खे सॾण जे लाइ बि हूंदो आहे त परे रहण वारे खे सॾण जे लाइ बि हूंदो आहे। सभई ॾाढा चओ सुभान अल्लाह। कॾहिं कॾहिं तव्हांखे माण्हू चवंदा त भाई नबी करीम अलैहिस्सलाम जन वेझा न आहिनि, परे आहिनि, इन जे करे या रसूल न चओ। अमा उन्हनि खे चओ त असांजो ईमान आहे, अक़ीदो आहे त मदीने जो घोट असांखे तमामु वेझो आहे। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। रफ़अ थो नबी मोमिननि खे उन्हनि जे साह खां वधीक वेझो आहे। देवबंद जे बानी मौलवी कासिम नानूतवी साहब इन औला जी माना अक़रब कई आहे, तमामु वेझो आहे। पर जे तव्हां चओ था वेझो न आहे, तव्हांजे बि कौल बि या रसूल अल्लाह खे लिखण या रसूल पढ़ण मना कोन्हे, छो त वेझे लाइ बि या ईंदो आहे, परे वारे लाइ बि या ईंदो आहे। भली त इन वॾा किताब खोले ॾिसो, जामी खोलियो, ॿिया किताब खोलियो त या वेझे लाइ बि आहे, परे लाइ बि आहे। इन खे झलण त बिल्कुलु जिहालत आहे, बेइल्मी आहे, कम अकुली आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब सुहिणे खे या सां क़ुरान करीम में सॼियो। हिते आयो यासीन, ॿी आयत में 30 में छा आयो? अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन नबी, किथे फरमाए थो या अय्युहर रसूल, किथे फरमाए थो या अय्युहल मुज़म्मिल, किथे फरमाए थो या अय्युहल मुद्दस्सिर। केतिरा मक़ाम जिते या बीठो आहे। मुंहिंजे आका खे या सां सॾण ही इश्क जो इज़हार आहे, अक़ीदत जो इज़हार आहे, मुहब्बत जो इज़हार आहे। निमाज़ में बि अस्सलामु अलैका अय्युहन नबी पढ़ंदा आहियूं, ऐं नबी तो ते सलाम आहे, व रहमतुल्लाह बरकातहू, ऐं अल्लाह जी रहमत आहे, उन जूं बरकतूं आहिनि। ऐं उलमाइन अत्तहियात जी वज़ाहत कंदे इमाम ग़ज़ाली जहिड़ा आशिक़ लिखनि था पिया त जॾहिं माण्हू अत्तहियात लिल्लाह वस्सलवात व तय्यिबात पढ़े थो त अल्लाह जे बारगाह में सम्झो त पहुचे पियो। हाणे पहुचण खां पोइ मदीने वारे घोट जो दीदार करे ऐं चए थो अस्सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह बरकातहू। हे सोना नबी, अव्हां ते सलाम आहे, अव्हां ते अल्लाह जी रहमत आहे ऐं उन जूं बरकतूं आहिनि। सिर्फ़ असांजो इहो मसइलो कोन आहे, इहो दुनिया इस्लाम जे अज़ीम बुज़ुर्गनि जो अक़ीदो आहे, वॾनि मुफ़स्सिरनि मुहद्दिसनि हदीस जे शारहनि सीरत निगारनि जो अक़ीदो आहे। अल्लाह ताला जे हबीब खे या सां यादि करणु ही मुहब्बत जो दलील आहे, इश्क़े मुस्तफ़ा जो दलील आहे, अक़ीदे जो दलील आहे। सुन्नत जमात जे मस्जिद में घिरंदे ई नज़र कबी आहे त या रसूल अल्लाह या नबी अल्लाह लिखियो पियो हूंदो आहे। अल्लाह ताला सां तव्हांखे इन अक़ीदे ते मज़बूत रखे, मुस्तहकम रखे, इन अक़ीदे ते जारे, इन अक़ीदे ते मारे। रब्बुल आलमीन फरमाए थो या ऐ हबीब, पर कहिड़े लक़ब सां? यासीन, ए सरदार। सभई चओ सुभान अल्लाह।
एकड़ा कौमुन जा सरदार, राजन जा सरदार, इलाकन जा सरदार, मखसूस एरिया जा सरदार, मगर मदीने जो साईं सरदारन जो भी सरदार। असा तमाजे सिंध जे मशहूर बुजुर्ग सोने शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह इहा ही गाल याद करे ऐं इहो ही इरशाद फरमायो आ त जोड़े जोड़ जहान जी पान कयई परवार, हादी हामी हाशमी सरदारे सरदार, सूहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार, चारई चंगा चौधार वाहे कादा हबीब सी। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। असांजो अक़ीदो बि चइनि यारनि खे मञण वारो आहे, चओ सुभान अल्लाह। मूं मनक़बत ठाही आहे चइनि यारनि जे बारे में, अव्हांखे थोरी पढ़ी ॿुधायां, वधीक पाण किताब ख़रीद करे पढ़जो। अल्लाह ताला वहां में हिम्मत पैदा करे, जुरत पैदा करे, सुस्ती न हुजे। असां में सुन्ननि में ऐं सिंधियुनि में सीन जेका आहे न उहा सुस्तीअ वारी सीन आहे। छा चयूं मनक़बत में, मुंहिंजे हबीब अरबीअ जा चार यार आहिनि। आवाज़ वॾो न कंदव त मां बचा कस तव्हांखे। मुंहिंजे हबीब अरबीअ जा चार यार आहिनि, महबूब मुस्तफ़ा खां थिया दम नधार आहिनि। ओ ख़ुदा जा वली ॾाढा था चओ सुभान अल्लाह। न त हाणे मथां महर महीनो अचे पोइ ॿुधिजो हुननि जा नारा ॿुधिजो। तव्हां रुॻी भत जा नारा हणो था, ॿियो न। महबूब मुस्तफ़ा खां थिया दम नधार आहिनि, मुंहिंजे हबीब अरबीअ जा चार यार आहिनि। न सही जागनि पिया, मां चयो निंड अची वञे। वाह वाह तव्हांजी सुजागी, तव्हांजी हिम्मत, वाह 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 वाह। केॾे शान वारा पहिरियों सिद्दीक़ साईं, सभिनी कना सुभारो, आदिल उमर बियो हो, फारूक फर्क वारो, अॼु ताईं गॾु नबीअ सां सुहिणा सचार आहिनि। अॼु ताईं जेके न असहाबनि ते लहनत था कनि, उन्हनि जे मथां मोटी मुंहं में लॻंदियूं आहिनि। अबा मां हिते वेठो हां, जेकॾहिं मूंखे केरु भितर हणे त जिते मां हूंदुसि ओॾां भितर ईंदो न। ॾाढा ॻाल्हायो, जवाब त ॾियो न। थोरी देरि, घणी देरि न। चयोसीं ताज़ो मथां महर पियो अचे, असर खां खे न्याज़ खाइणो आहे। घणा सुंदी वीचारा भत जे करे गॾु पिया हलंदा अथनि। अल्लाह हिदायत ॾे, अल्लाह हिदायत ॾे। उते जो कोन ज़ोर सां नारो लॻाईंदा आहियो, असांजे जलसनि में बि अहिड़ो ज़ोर सां नारो हुजणु खपे। सभई चओ सुभान अल्लाह। जेको लानत थो करे तो हा लानत नऊज़ बिल्लाह मोकिले थो गुंबदे ख़िदरा ॾे। अबा गुंबदे ख़िदरा में लानत वेंदी? हथ मथे खणी गैरत वारा मुस्लमान मूंखे ॿुधाए, हथ मथे कोन थो खणी, हीअं हीअं न कर न। अबा वेंदी गुंबदे ख़िदरा में, पोइ भित ते भितर हणबो त मोट खाईंदो हणंदड़ ॾे। जेको एॾां मोकिलींदो त मोटी हुनजे मथां अची पवंदी। ओॾां न वेंदी, चओ ओॾां, चओ चओ ओॾां। सुहिणे अॼु ताईं गॾु नबीअ सां सुहिणा सचार आहिनि, महबूब मुस्तफ़ा खां दम छा न धार आहिनि, मुंहिंजे हबीब अरबीअ जा चार यार आहिनि। ॾाढा चओ सुभान अल्लाह। उस्मान साईं पियूं हो न्याणो नबीअ जो दिलबर, अहिड़ो सखी न थींदो आहे सखा संदो घर, क़ुर्बान मुस्तफ़ा ता जह क्या हज़ार आहिनि, क़ुर्बान मुस्तफ़ा ता जह क्या हज़ार आहिनि, महबूब मुस्तफ़ा खां दम छा न धार आहिनि, मुंहिंजे हबीब अरबीअ जा चार यार आहिनि। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह।
वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ख़ैबर जे जंग जो फातिह, सुभान अल्लाह। मोमिन मिठो अलिया, ख़ैबर जे जंग जो फातिह, मोमिन मिठो अलिया। सभई चओ सुभान अल्लाह। हिन घोट फातिमा जो बेग, हिन घोट जी, हाँ, हिन घोट फातिमा जी बेगम संदस भलिया, काफ़िर कुही कंबाया हैदर करार आहिन, काफ़िर कुही कंबाया हैदर करार आहिन। चओ सुभान अल्लाह, चओ चओ। अल्लाह मदीने मोकिलई। राज़ी आहीं? हथ मथे खण मान सां राज़ी आहीं न? माशा अल्लाह माशा अल्लाह। एतिरे कमाल वारा मुझे हबीब करीम जा गुलाम, हबीब करीम जा सहाबी, हबीब करीम जा परवाना, सभई चो सुभान अल्लाह। तव्हां हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल फसानी जी तसनीफ़ पढ़ो, अवां हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी तसनीफ़ पढ़ो, इन चोटी जे वलियन जा तव्हां अहवाल पढ़ो, फरमान पढ़ो। उन्हनि खोले खोले रखियो आहे त जेके मदीने जे घोट जे सहाबन खे गारियूं था ॾियनि, गंदो था चवनि, घटि था ॻाल्हाइनि, पाण फरमाइनि था त इन्हनि खे वेझा ई न वञो। पढ़ी ॾिसो तव्हां। वो चवंदा आहिनि साईं अब्दुल कादिर साईं आले रसूल नाहे शेख आ। केॾो ज़ुल्म आहे ऐं ॾुख थींदो आहे जो वरी सादात बि उन मज़हब ते हलिया वञनि। शुक्र कजो तव्हांखे सुन्नी मिलिया आहिनि, तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मिलिया आहिनि। अवां वटि सुन्नियत जो कमु पियो हले, सुन्नियनि जी ख़िदमत पई हले, सुन्नियनि जो पैगाम पियो हले। हबीब करीम जा आशिक़ो सहाबी त प्यारा आहिनि, पर जन प्यार रखियो उहे बि प्यारा आहिनि। जन उन्हनि सां प्यार रखियो उहे बि, ज़ोर सां जवाब ॾियो। मुंहिंजे हिन ई किताब में ॿियो शेर आहे, आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा। नथा चओ सुभान अल्लाह। आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा। बूबकर उमर उस्मान अली सां प्यार रखियो जन प्यारा। आहिनि भागन वारा, आहिनि भागन वारा। सच्चो अकीदो हुजे, लुडियल सुडियल न, गडियल सडियल न, मिलियल जुलियल न, मुबहम न, कुलियल जेको सच्चो सुन्नी आहे उन जो जानवर बि अदब कंदा आहिनि। सच्चो सुन्नी आहे उन जो जानवर बि अदब कंदा आहिनि। सभई चओ सुभान अल्लाह। मौलाना लाल मोहम्मद मुतअलवी मटियारवी बुजुर्ग लिखियो त हिकिड़े शख्स खे कंहिं रस्ते में वींदड़ फोरन ॿधी झंगल में फिटो कयो। केरु हिनखे छोड़ण वारो कोन हो, वात ॿधल हो, बाहूं ॿधल हुयूं। इत्तिफ़ाक़ इहो थियो जो हिकिड़ो शींहुं हुतां अचे लंघियो, उन हिनखे ॿधल ॾिसी करे उन ॿधल कपिड़े में चक विझी पुठीअ ते खयो आहे। झंगल में अंदरि पियो वञे, रहड़ूं पियूं अचनि, कंडा पिया लॻनि। वेंदे वेंदे अॻिते वियो न, शींहं जा के बुखायल बच्चा हुआ उन जे अॻियां रखे थो। इन तरह सां गोया के इशारे सां चए पियो, ही तव्हांजो शिकार आहे, हिनखे खाओ। तव्हांजो शिकार आहे, हिनखे खाओ। हेॾे मूड़े निहारजो। को वुज़ू अला उथंदो, को ॿाहिरि वेंदो, कज़ा हाजत जे लाइ का ज़रूरत हूंदी त उन मतिलबु इहो कोन्हे तो वरी मोटी वेंदा। ॾिसो साईं जन वरी महिरबानी करे मोटी आया। ईअं ई था रहंदा बुज़ुर्ग मशाइख़ अल्लाह जा बानो। मौलाना लाल मोहम्मद मुतअलवी मटियारवी वॾो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। उहो लिखे थो, जन शींहं पंहिंजे बचनि जे अॻियां हुनखे रखियो त शींहं जा बच्चा मथे निहारे
पंहिंजे पीउ खे चवण लॻा अब्बा असांखे हिन खे खाइण जे लाइ इजाज़त नथी मिले, असांजे ॾंदनि खे वात खे रोकियो वियो आहे। छाजे करे रोकियो वियो आहे? ग़ैबी आवाज़ कननि ते पहुतो आहे, हिन खे न खाइजो, इन जे सीने में मुंहिंजे महबूब जे चइनी यारनि जी मुहबत आहे। पर सच्चाई हुजे, अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चारियान, सुहिणो दस्तगीर, सच्चाई हुजणु ज़रूरी आहे। इम्तिहान ईंदा, आज़माइशूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, वॾा वॾा मामला अॻियां ईंदा, सच्चाई जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला ईमान कामिल नसीब फरमाए, अक़ीदो मज़बूत अता फरमाए। मुंहिंजे हबीब करीम सुहिणे जा आशिक़ हो हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह बि सुन्नी आहे। गौर सां चओ। चईसीं पोइ झंडा त असांजा लॻा पिया आहिनि, बिल्कुलु इसराइल जो कब्ज़ो आहे बैतुल मुक़द्दस ते, वो हक़ कंहिंजो आहे? ॻाल्हायो था, ठरी था वञो। हक़ कंहिंजो आहे बैतुल मुक़द्दस? जवाब ॾियो, ज़ोर सां जवाब ॾियो। कब्ज़ा ग्रुप पंहिंजे जाइ ते इहा हक़ीक़त आहे त हर अल्लाह जो वली सुन्नी आहे, हर अल्लाह जो वली मुहब्बत ऐं अक़ीदे सां मदीने वारे खे यादि कंदो रहियो आहे। ऐलान थी वियो केॾांहुं अदाई ॿ किताब आहिनि, हिकिड़ो मुंहिंजो आहे शेरनि वारो मजमू जेके मां पढ़ां पियो, ॿियो आहे मखदूम मोहम्मद हाशिम जो मदहनामे सिंध, जंहिं नबी करीम खे एतिरा सॾ कया आहिनि। अहल बैत जो शान लिखियो आहे, इमाम हुसैन जो अहिड़ो शान लिखियो आहे जो अॼुकल्ह जा माण्हू ॾिसी हैरान थी वेंदा त छा एतिरी सुन्ननि खे मुहबत आहे हुसैन पाक जी। ही ख़रीद कयो 70 रुपया हिक हिक किताब जी, मतां ॿिन्ही जा 70 सम्झो। पोइ मूं वारो मौली साहब तही गंढा पिया हुजो, जल्दी जल्दी वठी वठो, निमाज़ पढ़णी आहे, दुरूद पढ़ो मुंहिंजे दिलबर ते। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे सॾे थो, यासीन ए सरदार। चओ सुभान अल्लाह। सरदारनि जो बि चओ, चओ सरदारनि जो बि अन सय्यदुल मुरसलीन वला फ़ख्र। साईं फरमाईंदा मुरसलनि जो सरदार आहियां पर फ़ख्र नथो कयां। क़यामत ॾिहाड़े मुंहिंजे हथ में हमद जो झंडो हूंदो, आदम खां वठी ईसा ताईं सभु हुन जे छां में हूंदा, मां फ़ख्र नथो कयां। अना क़ाइदुल हुर्रिल मुहज्जलीन, मां चमकंदड़ पेशाननि वारनि जो अॻुवान आहियां। कई मुंहिंजे आका जा मक़ाम शान आहिनि। हिते आयो यासीन ए सरदार। अॻिते छा बयान थियो? वल क़ुरानिल हकीम, कसम क़ुरान हकीम जो। मां इन ते आयुसि त हिते क़ुरान पाक जे हाफ़िज़नि जूं दस्तारूं थियूं आहिनि। क़ुरान पाक जो हाफ़िज़ हुजणु वॾी सआदत आहे। क़ुरान पाक खे सीने में सांढणु वॾी सआदत आहे। क़ुरान पाक खे पको करणु वॾी सआदत आहे। जेके माण्हू मदरसा खोले क़ुरान पाक जे लाइ ज़मीनूं वक़्फ़ था कनि, मदरसा था ठाराइनि, तालिबनि जी ख़िदमत था कनि, उन्हनि जी वॾी सआदत आहे। अल्लाह ताला जे क़ुरान पाक जी वॾी अज़मत ऐं वॾी बरकत आहे। अल्लाह कसम थो खणे, वल क़ुरानिल हकीम, कसम आहे क़ुरान हकीम जो। एॾो हिकमत वारो किताब आहे, एॾो अज़मतन वारो किताब आहे, एॾो शान ऐं रफ़तन वारो किताब आहे, जंहिंजे शान खे पढ़ंदे पढ़ंदे आशिक़नि जी दिलि ठरी पवंदी आहे। दिलि चवंदी आहे वरी वरी पढ़जे त क़ुरान पाक जो केॾो शान आहे, केॾो मक़ाम आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो त ही क़ुरान पाक जा 30 पारा, 30 जुज़ा, 30 हिस्सा, जंहिंखे असीं सी पारा चवंदा आहियूं, उहे जेके बाने जे सीने में अचनि था, तो बाने जो कमाल न आहे, इहो अल्लाह जे क़ुरान जो कमाल आहे जेको सीने में समाइजी वेंदो आहे।
कुरान पाक के मां अर्ज कंदो हाँ जै फरही ते लिखो आ शान वारी, जै रहल ते रखो शान वारो, जै कपड़े में वेढ़ो कपड़ो शान वारो, जै प्लास्टिक कवर में आणियो शान वारो, जेको पाठो जिल्द में लगायो शान वारो। भला ॿुधायो जेको सीनू कुरान के सांढे उहो शान वारो आहे या न? हथ मथे खणी ए कुरान इज्जत वारो आ, जेको लोह महफूज में लिखियल हो। मां अर्ज कई कुरान पाक जी निस्बत के निहारियो, कुरान पाक लाहन वारो रब की रबा। कुरान कंहिंजो कलाम आ, कंहिंजो फरमान आ, कंहिंजो इरशाद आ, अल्लाह जो। अल्लाह बे शान वारो या न? ॻाल्हायो त सही। वरी कुरान करीम जंहिं मलाक सगोरे हेठ पहुचायो ओ मलाइक बि शान वारो। अल्लाह फरमाए तो नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिका लितकून मिनल मुनज़िरीन। हिन कुरान के रूहुल अमीन जिब्रील खणी आयो आ, अवां जे दिल ती पहुचायो थी तव्हां ड्रिजाणी दरन मां हुजो। अल्लाह जो जिब्रील बि शान वारो आ। वरी कुरान पाक जंहिं महबूब ते लही आयो, जंहिं नबीअ ते लही आयो, ओ नबी बि शान वारो आ या न? ॻाल्हायो त सही। नबी से शान वारो आहे न? एतिरो शान वारो जो पूरी खुदा जी कायनात मखलूकात एक तरफ बीहारियो ऐं मदीने वारे घोट जो शान ॿिए पासे आयो त ॿिया उन खे बराबर त छा वेझा बि नथा पहुची सघनि। अल्लामा बोसीरी रहमतुल्लाह अलैह कसीदे बुर्दे शरीफ वारो बुजुर्ग उन छा फरमायो आ? मैं तो फाकन नबीन फी खालिकिन फी खुलकी। नबी सुनो ॿियनि नबियनि खां खिलकत में बि बुलंदा, अखलाक में बि बुलंदा। फाकन नबीन फी खालिकिन फी खुलकी वलम युदानु फी इल्म वला करमी। एतिरो बुलंदा ॿिया बराबर छा मुस्तफ़ा के इल्म ऐं करम में वेझो बि नथा पहुची सघनि। जंहिं नबीअ ते कुरान आयो सो नबी शान वारो, जंहिं जिब्रील कुरान आंदो सो जिब्रील शान वारो। मां अर्ज़ कयां जंहिं लोह महफूज में कुरान हो ओ लोह महफूज हिफ़ाज़त में रखियल आहे उहो बि शान वारो। पर जन शहरनि में कुरान लही आयो उहे शहर बि शान वारा। मको पाक चओ सुभान अल्लाह। वॾी आवाज़ सां चओ खुदा को पारूं पटई त मके वञी हज करी। हूअं राज़ी नथो थी भला ईअं चवां मको बि शान वारो आओ या न? मदीनो बि शान वारो। इन जे करे दुआ घुरबी आ वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए। आमीन चओ। वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए। सभी चो आमीन। वो दिन भी आ जाए वो रात भी आ जाए। दिन गुजरे मक्का में और रात मदीना में। बई शहर शान वारा, मक्को बि शान वारो, मदीनो बि शान वारो। जंहिं शहरनि में कुरान लथो शहर बि शान वारा। पर मां अर्ज़ कयां जंहिं सीने ते कुरान आयो, जंहिं सीने में कुरान आयो, जंहिं हाफ़िज़ सगोरे अल्लाह जो कुरान यादि कयो उहो बि शान वारो आहे। अल्लामा सनाउल्लाह पानीपती तफ़सीर मज़हरी में आंदो आहे जॾहिं कुरान पाक जे हाफ़िज़ जी रिहल थींदी आहे, इंतिकाल थींदो आहे, अञा गुस्ल जी तयारी आहे, कफ़न वठण जी तयारी आहे, मिट माइट में कब्रिस्तान में क़ब्र खोटण जे लाइ वेंदा।
जिते भी को दर्जो लपो लगाईंदा अल्लाह ताला उन मिट्टीअ खे वहयु कंदो आहे, ओ मिट्टी ओ क़बर जी मुंहिंजा मालिक ख़बर थी ज तो में केर थो अचे, या अल्लाह मूंखे ख़बर कान्हे। अल्लाह फरमाईंदो अॼु तो में मुंहिंजे क़ुरान जो हाफ़िज़ थो अचे, अदब कजां। चए थी या अल्लाह जंहिंजे सीने में तुंहिंजो क़ुरान आहे मूंखे कहिड़ी मजाल आहे जो हुनजे वार जो नालो वठां। छा शान आहे क़ुरान करीम जो, छा मर्तबो आहे क़ुरान पाक जो। मगर याद रखो असां मौलविन खे हाफ़िज़न खे बि रब हिदायत ॾे। पग ॿधण खां पोइ पटको थींदो छॿीअ जे हवाले। पटको ॿधण बुरो लॻंदो आहे, ऐब लॻंदो आहे। मुंहिंजे भाउ खे मां अर्ज़ कयां पटको मदीने वारे घोट जी सुन्नत आहे। सभई ॾाढा चओ, खुली चओ। मां अव्हां जे तर जे आलिमन खे तकलीफ़ थो ॾियां, अव्हां खे तकलीफ़ थो ॾियां। ॻोल्हे ॾेखारियो का हिकु निमाज़ अहिड़ी आहे जेका मदीने वारे घोट बिना पटके जे पढ़ाई आहे। का निमाज़ न मिलंदी, का जमायत न मिलंदी, को लम्हो भी न मिलंदो जो हुजूर बिना पटके जे ॿाहिरि आया हुजनि। हबीबन जी सुन्नत आहे। अव्हां खे सैयदन हाफ़िज़ साहब नौजवान हो, अव्हां खे सैयदन पग ॿधाई आहे, पीरन पग ॿधाई आहे, आलिमन पग ॿधाई आहे। इन खे घर में रखण जी लाइ न, इन खे रुॻी दुनिया खे ॾेखारण जी लाइ, इन खे न पंहिंजे मथे जो सिंगार बनाइजो। साईं फरमाईंदा पगूं जे कन से ताज हल। ॿी हदीस में आयो त अल्लाह जा मलाइक जॾहिं बदर जे जंग में आया त मथे ते पटका ॿधा पिया हा, तुरा चढ़िया पिया हा। जुमे जे निमाज़ अल्लाह जा मलाइक ख़ुदि पटका ॿधी ईंदा हल ऐं निमाज़ लहण ताईं उनजे लाइ दुआऊं घुरंदा हल जेके पटके सां रहंदा आहिनि, पटके सां निमाज़ पढ़ंदा आहिनि। हाणे मस्जिद में त छॿियूं पयूं आहिनि, मस्जिद में छॿियूं पयूं आहिनि, के पीश जूं के प्लास्टिक जूं, मथे ते रखण वरी अहले हदीस नाले हिकिड़ो नओं तबको वधे पियो। उहे चवंदा त मथो उघाड़ो करे पढ़ो। शीयन जो मातम सिर्फ़ महरम हिन जो 12 महीना मातम पियो हले। अल्लाह जा बानड़ो अल अमाम तीजान ही पगूं ताज आहिनि। हेॾे निहारियो, हेॾे हे पगूं ताज आहिनि, मुस्तफ़ा जी सुन्नत आहिनि। तव्हां हाफ़िज़ साहब चाहियो, क़ुरान पाक तां हिफ़्ज़ कयो आहे, अव्हां खे अल्लाह ताला इज़त ॾिनी आहे, मक़ाम ॾिनो आहे, शान ॾिनो आहे। रब करीम तव्हांजे सीने में क़ुरान खे आंदो आहे। इन जो अदब रखिणो आहे, इन जो ख़्यालु रखिणो आहे, इन पग जी लॼ रखणी आहे, इन खे पाण सां गॾु रखिणो आहे। असां मौलविन खे बि ख़्यालु रखणु खपे, हाफ़िज़नि खे, हर मुस्लमान खे ख़्यालु रखणु खपे त आख़िर आया छा मदीने वारे घोट जो गुलाम आया। हिकिड़े बुज़ुर्ग जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, बसि 2-3 मिंट बाक़ी पोइ जेको प्रोग्राम हूंदो। बादशाह हिकिड़ो हो, उन वटि हिकिड़ो मस्खरो ईंदो हो, मस्खरी विझी उन खां 2 रुपया वठी ईंदो हो। बादशाह चयोसि ॻाल्हि ॿुध, रोज़ रोज़ फिरियो बीठो हई, अहिड़ो रंग वठी अचिजो मां तोखे न सुञाणा, पोइ जेकी चवंदे सो ॾींदोमांइ। ठीकु साईं चई हलियो वियो, वेंदो रहियो, हेॾे मूं ॾे निहारियो। अब कई महीना गुज़री विया, बादशाह न आयो। बादशाह पुछा करे चयोसि हाणे ॻोठ में ई कोन्हे, घर में ई कोन्हे। हिकिड़े दफ़े हिकिड़ो माण्हू आयो, साईं फलाणे जंगल में हिकिड़ो दरवेश वेठो आहे, अल्लाह जो आबिद बानो आहे, ज़ाहिद बानो आहे। जेकॾहिं हुन खां दुआ घुराइजे, अक़ीदो रखिजे त भलो आहे। अॻे बादशाह बि दरवेशनि सां अक़ीदत रखंदा हुआ, मुहबत रखंदा हुआ कि हलो थेली पैसनि जी भरियईं, आयो जंगल में दरवेश वेठो आहे, गोॾा भञी वेठो, हथनि खे चुमियईं, थेली अॻियां रखियईं। उन चयो मूंखे पैसा न खपनि, खणी वञ। जाॻो पिया, ॻाल्हायो त सही। असां ॿियनि जी खे छो चऊं, मां पाण खे चवां, मूंखे जेकॾहिं को 2 रुपया ॾींदो त केॾो न वणंदो आहे। बा जन्नती हई, मरण खां पोइ क़िस्मत घटि, पर फ़िलहाल जन्नत ई टिके रही छॾींदोमांसि। जेको माल मिलियो खीसे में हण। दरवेश चयो भाई मूंखे न खपनि,
बादशाह वस करे वेठो अची मूंखे न खपनि चवां थो न खपनि। बादशाह मोटायो कुछ ॾींहं गुज़रिया त ओ साॻियो मस्करो दरबार में। बादशाह सलाम अलैकुम वालेकुम सलाम। साईं मूंखे तव्हां चओ त अहिड़े रूप में अचो मां न सुञाणा जेके चवंदे सो ॾींदो मां। हाणे मूंखे ॾे न चई मूं त अहिड़े रूप में त कोन आहे। चई रूप में न पोइ थेली खणी मूं वटि छो आयो आहीं? चई हो तूं आहे छा? चई हा मां न ॿियो केरु हो? अरे बेवकूफ़ मां थेली पैसनि जी तोखे पियो ॾियां उन महिल तूं वठी छॾी हा कहिड़ी तोखे परवाह आई? गंज मिली वञे हा हाणे मां घटि ॾियां वधि ॾियां किसी की आल भली आहे पर मां मुसले कहिड़े ते वेठो हुअसि अल्लाह जी वलीअ जे मुसले ते वेठो हुअसि सालिहनि माननि जे रब्बानी आलमनि जे मुसले ते वेठो हुअसि। मुंहिंजे लाइ शर्म जी जाइ मुसलो कीअं लॼायां? अल्लाह जा प्यारा दुनिया सां मुहबत न रखंदा मूं बि तव्हांखे दुनिया मोटा ॾिनी आहे मूं ने मुसले जी लॼ रखी आहे। असां मौलविन खे हाफ़िज़नि खे बि इन मंज़िल खे सम्झणु खपे इन मक़ाम खे सम्झणु खपे गादी नशीन खे मक़ाम सम्झणु खपे हर तबिके खे मक़ाम सम्झणु खपे। अल्लाह जे क़ुर जा हाफ़िज़ो सुभाणे तव्हां ॿाहिरि निकिरंदव वरी साॻिया पेर न हुजनि अव्हां में तब्दीली हुजे अव्हां जी सोच मटियल हुजे अव्हां में क़ुर जे पके करण जो जज़्बो हुजे दीन जे ख़िदमत जो दर्द हुजे क़ुर पको थी वञे त वरी साईं मौलवी साहब फारसी अरबी शुरू करे छॾियो। इहो केॾो न नसीब वारो इंसान आहे जो हाफ़िज़ क़ुर बि हुजे त आलिम क़ुर बि हुजे। केॾे न भले भाग वारो असीं वाइद कयूं आयतूं ॻोल्हियूं हुनखे क़ुर यादि आहे जितां शुरू थिए पढ़ लॻो वेठो हुजे ऐं क़ुर करीम जे यादि कंदड़नि जे वालिदैन खे बि गुज़ारिश आहे त सुभाणे ॾंडो खणी ॾिजो त पुट हली लाबारो कर हली कणक हली कमद वढा वारो कर अॾ जी खाटी खणा न न जीअं तव्हां हिननि खे शुरूअ में अल्लाह जे हवाले कयो आहे नबी पाक जे इश्क जे हवाले कयो आहे कलाम अल्लाह जे हवाले कयो आहे इन्हनि खे क़ुर पाक जे हवाले करे छॾियो पोइ ॾिसो त केतिरियूं थियूं बरकतूं तव्हां ताईं पहुचनि। मुंहिंजे हबीब जा आशिको ॿिया तालिब छो ॻोल्हे साईं ॿियनि जे पुठियां छो वञे? तव्हां जेके हाफ़िज़ बणिया आहियो साईं जे मदरसे में पढ़ी निकिता आहियो अव्हां ख़ुदि क़ुर पको करे वरी अरबीअ में शुरू थी वञो इल्म दीन पढ़ो मसइलनि जी ख़बर पवे। अल हाफ़िज़ कल जाहिल न हुजो क़ुर पाक त हुजे पर सजदे जी ख़बर न वुज़ू जे भञदड़ जी ख़बर न निमाज़ जे मकरूह जी ख़बर न जाइज़ नाजाइज़ जी ख़बर न इहा बि वॾी कमी आहे। अव्हां हिफ़्ज़ क़ुर खां बाद इल्म क़ुर सां लॻी वञो। हबीब करीम जी ज़ात आहे बरकत फरमाइनि था पिया जंहिं क़ुर पढ़ियो हदीस अल्फाज़ ॿुधो मन करल क़ुर फस्तज़हरहू क़ुर पढ़ियईं पोइ हुनखे सम्झियईं खोलियईं सम्झंदव त जॾहिं अरबी ईंदव जॾहिं अरबीअ जा माहिर हूंदव ज़बर ज़ेर लिखियल न हुजे सही एरा पढ़ी वञो सही लस पढ़ी वञो लिखियल त हर को पढ़ी ईंदो लिखियल न हुजे अव्हां वटि कानून जो तहफ़ुज़ हुजे ग्रामर यादि हुजे पंहिंजे ज़हन खे अहिड़ो पको करे छॾियो जो मके मदीने वञो उन्हनि सां ॻाल्हायो त ॼण आहे ई मके मदीने जा। मन कर अल कुरान जंहिं क़ुर पढ़ियो फस्तज़हरहू फअहल हलालहू वहर्रम हरामहू उनजे हलाल खे हलाल सम्झे हराम खे हराम सम्झी छॾे रे। हबीब फरमाए त अदखलहुल्लाहुल जन्नत रब उनखे त जन्नत ॾींदो पर उनखे इजाज़त ॾींदो त पाण सां 10 गॾु ॿिया जेके जहन्नम जा हक़दार उन्हनि खे बि छॾाए जन्नत ॾे वठी वञिजां। साईं मुफ्ती साहब जन बि खिलनि पिया त पहिरां 4 जन दोस्तनि खे वर ॾिना हाफ़िज़ सगूरनि खे चारई साईं अब्दुल वहाब जे क़ौम वारा। केरु ज़ात जा बा तव्हां ॻाल्हायो मां न ॻाल्हाईंदुसि पर मां इहा मज़ाक़ लाइ नथो चवां मां इन लाइ थो चवां त जेकॾहिं ईअं हाफ़िज़नि जो तइदाद हिकिड़ी क़ौम मां ईंदो वेंदो त उन्हनि क़ौम वारनि खे त रहड़े सहड़े बुहारे जन्नत में खणी वेंदा। हा बा मज़ो आहे न हिकिड़ो हाफ़िज़ हिकिड़े ॻोठ खे ॿियो ॿिए खे टियों टे खे मूंखे हिकिड़े माण्हू चयो त सभिनी बुज़ुर्गनि जूं मनक़ब तूं छो थो ठाहीं? मूं चारा वॾो गुनाहगार आहियां तॾहिं चई वरी कीअं? मूं चयो हिकिड़ी बांह खां कलंदर वरितो ॿिए खां भिटाई वरितो पुठियां सॼण साईं वरितो किथां अॻियां ॿिए कंहिं वरितो रोज़े धणी वरितो मुंहिंजा त ॿेड़ा पार थी वेंदा पोइ तव्हां ॼाणो तव्हांजो कमु ॼाणे।
हबीबे करीम जा आशिको हर क़ौम में अहिड़ा सुठा माण्हू हुजनि, सुठा आलिम हुजनि, सुठा फाज़िल हुजनि जेके अल्लाह जे क़ुरान पाक खे चङी तरह सम्झनि, लिखियल माना खां सवा माना करे वञनि, तफ़सीर सम्झनि। हिन दौर में सुन्नी असांखे हिन ॻाल्हि जी वॾी ज़रूरत आहे, वॾी ज़रूरत आहे। मां साईं अब्दुल करीम साहब जे लाइ दुआऊं करे करे वरी दुआऊं कंदुसि जे एतिरी ज़मीन मदरसे लाइ वरिती आहे, अल्लाह जे मस्जिद जी ख़िदमत कई आहे। ख़ुदा कंदो इहे माण्हू जेके हिन मस्जिद सां मदरसे सां ताउन कंदा, तरक़ी में हूंदा, वधंदा, आबाद हूंदा, ॿिन्ही जहाननि में उन्हनि जा ख़ानदान बि शाद हूंदा। हज़रत मौलाना क़िबला मुफ्ती साहब जन मूंखे चयो त भई मदरसे खे उज़हीअ जूं खलूं ॾियो। ऐं वाकई 11 महीना ऐं 12 महीने जा तक़रीबन 28 ॾींहं न को तोखे नानी यादि आहे, न को मासी यादि आहे। यादि अचे थी त उज़हा जे खल भेड़ी थी अचे। उज़हा जूं खलूं मदरसे में पहुचायो। हिकिड़े मौली साहब जी ॻाल्हि कंदा आहिनि, मुंहिंजा उस्ताद मरहूम, त उनखे हिकिड़े सेठ कराची जे फ़ोन कई तो मेरे पास 70,000 ज़कात के पड़े हैं, ले जाओ। अब घना हज़ार ॻाल्हायो, मूंखे फोन थियल समझी तो रात मां रहंदुसि, टैक्सी करे भज 70,000। पर मौली साहब उनखे फोन में जवाब ॾिनो तो भाईजान ये आप अल्लाह का फर्ज अदा कर रहे हैं या मेरे ऊपर एहसान कर रहे हैं? कि खुदा जो फर्ज तो अदा करिए, मुंह ते थोड़ा तो करी कि खुदा का फर्ज अदा कर रहा हूं, फिर खुद दिल आओ, लेके आओ और मदरसे में दाखिल करा के जाओ। खैरात तू तो करी, उज़ही तू तो करी, खल तोखे ॾियणी आ, गोश्त मदरसे खे ॾेई वञ, जिते तालिब रहनि उहे खाइनि, अल्लाह कंदो तुंहिंजा ॿेड़ा ई पार थी वेंदा। नबी से फरमाइनि था उज़हा एॾी प्यारी आहे, उज़ही जो एतिरो शान आहे जो उन जे कुहण महल उन जे रत जो कतरो ज़मीन ते पोइ किरंदो आहे, अवल अल्लाह जे दरबार में मक़बूल थी वेंदो आहे। साईं फरमाइनि था हिन जो वार ऐं बकरिया रिढा उन जी उन, उठा उन जी उन जे कारण जो वार वार नेकी में लिखियो वेंदो। एतिरी उज़हा में बरकत आहे। पर मां अहम ॻाल्हि पियो कयां त उज़हा सां गॾु खल मदरसे खे ॾियो। हिन मदरसे खे आईंदे जेके ख़ुदा घुराए अचे माण्हू ॾिसे त अला छा हुजे, हिन में मुसाफ़िर तालिब हुजनि, अन्न थो लहे त अन्न ॾियो, चांवर ॾियो, ख़ैरात ॾियो, अबे अम्मा जी नियत जो वॾियूं देगियूं लाहे अहिड़नि माण्हुनि खे खाराईंदा हो जिनखे वुज़ू बि कोन थो अचे, न कुल्ल न तुल, कुझु बि कोन था करे तो जेला। हिननि तालिबनि खे खारायो त तव्हांखे दुआऊं कंदा, अल्लाह कंदो हिते वधंदा रहंदो, अॻिते वधंदा रहंदो। रब्बुल आलमीन फरमाई यासीन, ए सरदारनि जा सरदार, वल क़ुरआनिल हकीम, कसम क़ुरान हकीम जो, इन्नक लमिनल मुरसलीन, बेशक वहां मुरसलन मां आयो। काफ़िरा जो लस्त मुरसला, मुरसल ना आयो। अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीबनि ये ग़लति था चवनि, मां क़ुरान पाक जो कसम थो खणा, मां रब पाण थो चवां यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन, बेशक तव्हां मुरसलनि मां आहियो। अव्हां खे असां पीलूं कयूं आहिनि, ख़ुदा कंदो दिलि जे कननि सां ॿुधंदा, क़ुरान पाक में दिलचस्पी रखंदा, पंहिंजे बचड़नि खे आलिम बनायो। आलिम हाफ़िज़ भली शइ आहे, पर आलिम आलिम आहे। इल्म जो वॾो मक़ाम आहे, इल्म जी वॾी बरकत आहे, इल्म जी वॾी। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखे थो त इल्म जी हिकु घड़ी इल्म जी हवाली थियण 1000 साल जे इबादत खां वधीक आहे। जागो पिया ज़ोर सां जवाब ॾियो। पंहिंजी ॻाल्हि नथो लिखे, नबी से जी हदीस थो लिखे। साईं फरमाईनि था पा त फदल आलिम अलल आबिद का फदली अला अदनाकुम, आबिद खां आलिम ईअं भलो आहे जे मां मुस्तफ़ा घटि में घटि उम्मती खां भलो आहियां। पंहिंजे बचड़नि खे आलिम बनायो, इल्म दीन जे हवाले कयो। साईं मौली साहब जन जो हर तरह जो तावन कयो, हर क़िस्म जी मदद कयो। को सिरूं वठी अचे, को सीमेंट वठी अचे, को सरियो वठी अचे, को मज़दूरी करे, को राज़ जो ख़र्च ॾे, को मानी पहुचाए, को खाधो पहुचाए। ईअं मदरसा मची वञनि जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
इन रोड सां वेंदे वेंदे नवाब शाह पहुचो, विच तव्हांखे मदरसा नज़र ईंदा, अला केॾियूं बिल्डिंगूं आहिनि, उहे किथां ठहनि, तव्हां सुनिल खे छा थियो आहे, अवी छो नथा मैदान में निकिरी कमु कयो। अल्लाह ताला अवांखे मूंखे हिदायत ॾे, अवांखे मूंखे सिरात मुस्तक़ीम पको रखे, अक़ीदे में पको सुन्नी रखे, जारे सुन्नी करे, मारे सुन्नी करे, कब्र मुथारे सुन्नी करे। अल्लाह सां तव्हांखे दीन जे इल्म जो क़द्र ॾे, उन जे ख़िदमत जो जज़्बो ॾे। हाणे मां पंहिंजे अर्ज़ खे बंदि थो कयां, अल्लाह ताला ख़ुशि रखंदो। जीअं वेठा आहियो तीअं पंहिंजी मुहबत मल्हाइजो, तकर न कजो अॼो को ॾींहुं अल्लाह जे ऐं दीन जे लाइ तव्हां वक़्फ़ कयो आहे, ख़ुदा तव्हांखे बरकतूं ॾींदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।